अस्सलामुअलैकुम। सुकरात जी की कोटेशन ला त जेको ईमानदार माण्हू आहे यानी उनजी सोच में त अक़लमंदी हूंदी आहे पर हू जेका भरोसो कंदो आहे उन लाइ यानी तव्हां ते भरोसो करण खां पोइ हू सभु कुझु तव्हांजे हवाले करे छॾींदो आहे ऐं पंहिंजो कमु कंदो आहे। दुनिया में जेको बि ईमानदारी सां कमु कंदो आहे उनखे का न का तकलीफ़ ज़रूरु उनखे दुनिया वारा कंहिं ॿिए रंग सां ॿिए तरीक़े सां ॾिसणु शुरू कंदा आहिनि ऐं इहो सम्झण जी कोशिशि कंदा आहिनि त वाक़ई सही आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो त असां जेको कुझु सोचींदा आहियूं या रियलाइज़ कंदा आहियूं या महसूसु कंदा आहियूं उहो सम्झंदा आहियूं त सही आहे पर हक़ीक़त में न आहे। कॾहिं कॾहिं दुनिया में कुझु शयूं ॾेखारण जे लाइ ज़ाहिर कंदा आहियूं ऐं इहो महसूसु कराईंदा आहियूं शायदि असां सही पर ईअं न आहे। तव्हां ज़िंदगीअ में अहिड़ा खोड़ माण्हू ॾिठा हूंदा जेके पंहिंजे अंदाज़ सां ज़िंदगी बसर कंदा आहिनि ऐं उन्हनि खे कंहिं क़िस्म जो ख़ौफ़ न हूंदो आहे। हूअं बि इहो चयो वियो आहे त जेको माण्हू ॿियनि खे सुठे नमूने सां सम्झाए सघे थो ज़रूरी इहो न आहे त उहो पंहिंजो पाण खे बि सुठे नमूने सां मुतमइन करे सघे। दुनिया में सभ खां ॾुखियो कमु इहो हूंदो आहे त तव्हां पंहिंजे पाण खे कीअं मुतमइन कयो था, पंहिंजे पाण खे कीअं सम्झायो था या ज़िंदगी में तव्हां ज़िंदगी बसर कयो था। ज़िंदगी हर माण्हू जी गुज़रंदी रहंदी आहे, कंहिंजी ॾुख में, कंहिंजी सुख में, कंहिंजी तकलीफ़ में, कंहिंजी ख़ुशीअ में। के पंहिंजे पाण खे मुतमइन करे सघंदा आहिनि, के पंहिंजे पाण खां हमेशह नाराज़ हूंदा आहिनि। हूअं बि अहिड़ी नाराज़गी जेका पंहिंजो पाण सां कई वेंदी आहे उहा सभ खां ॾुखी हूंदी आहे। छो जो माण्हू जॾहिं पाण खां नाराज़ थी वेंदो आहे त दुनिया जे हर कम जो ख़्यालु माण्हू जे ज़हन मां लही वेंदो आहे, हुनखे परेशानी ऐं फ़िकिर वठोड़े वेंदी आहे ऐं हू इहो महसूसु करणु लॻंदो आहे त शायदि हुनजी कंहिं बि क़िस्म जी अहमियत कोन्हे। के माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके तव्हांजी अहमियत खे ख़तमु करण जे लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु कंदा आहिनि, मुख़्तलिफ़ बहाननि सां ॻाल्हियूं कंदा आहिनि ऐं उहे चाहींदा आहिनि त तव्हांखे बि डिग्रेड कयो वञे। तव्हांजे मथां हूंदो आहे त तव्हां दुनिया सां कहिड़े तरीक़े सां हलो था, कहिड़े नमूने सां सम्झो था या उनखे कहिड़े नमूने सां जवाबु ॾियो। पंहिंजे पाण खे मुतमइन करणु सिखो, पंहिंजे पाण खे सम्झाइणु सिखो ऐं इमोशनली जवान थियण जी कोशिशि कयो। हिकु अहिड़े सियाणे माण्हू थियण जी कोशिशि कयो जेके जज़्बाती तौर ते ॾाढा क़दुरदान हूंदा आहिनि ऐं पंहिंजे पाण खे सुञाणनि। नंढनि वॾनि वाक्यनि ते हिकिड़ो माण्हू रिएक्शन करण खां बहितर आहे त माण्हू सम्झे, उनखे गौर वीचार करे, उनजी फिकिर करे त ज़िंदगी बहितर थी सघे। हूअं बि असांखे ज़िंदगी बहितर करण जे लाइ ॾींहों ॾींहुं कोशिशि करणी पवंदी। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी